नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। असीं तव्हांखे सोबो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबो देरो जे ची जे इलाइक़े मेमू चन्ना थाणे जे हद ॻोठ अलावरायो चन्ना ऐं ॿेले जी ज़मीन जे मालिकी तां कलोड़ा बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो लठूं लॻण सबबि हिकु औरत समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हर हिकु जे आकिल कलोड़ो वली मोहम्मद ॿुधायो आहे त गुज़िरियल ॾींहुं बासर पीपी अॻवान शाहनवाज़ ख़ान कलोड़े जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। 10 खां वधीक हथियारबंदनि पीपी अॻवान शाहनवाज़ ख़ान कलोड़े जे पुटु गुलाब ख़ान कलोड़े जी अॻवानी में असांजे घरनि ते हमलो करे मसामात भगल वाहिद बख़्श उर्स सोबान साले कलोड़ो खे लठू हणी ज़ख़्मी कयो आहे। ॿी धुर पीपी अॻवान शाहनवाज़ ख़ान जो माण्हू हिकु ॼणो लियाकत अली कलोड़ो ज़ख़्मी थी पियो। हिननि वधीक इल्ज़ाम हणियो आहे त असांजे घरनि मां फुर लुट पिणु कई आहे। ॿिनि घरनि खे ढाहे असांजे ॿिनि नौजवान सजाद ऐं रब नवाज़ कलोड़ो खे खंबी खणी विया आहिनि। हिननि चयो त ज़मीन ॿेलो मूसो ॿुगियो जी सरकारी आहे। बासर वटि 100 एकड़ कब्ज़ो आहे। असां वटि 40 एकड़ आहे। बासर असांखे ज़बरदस्ती लॾाइण चाहिनि था ऐं ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। असां जहिड़े जो इतला महमूद चन्ना ऐं सिगियूं पुलिस ऐं DSP सोबो देरो खे ॾिनो ऐं पुलिस बासर पीपी अॻवान शाहनवाज़ ख़ान कलोड़े जे कमदारी करे रही आहे। हिननि IG सिंध SSP खैरपुर खां मुतालबो कयो त बासर पीपी अॻवान शाहनवाज़ ख़ान कलोड़े जे ज़ुल्मनि जो नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।